सखर जी अदालत कार इल्ज़ाम हेठ कतल के नारी गुलाम फारूक के जवाबदारन के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत जवाबदार मुर्स सिकी लधे पी इमदाद ऐं मामे मुला बख्श फारूक के 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सखर जी अदालत कार इल्ज़ाम हेठ कतल कयल नारी गुलाम फारूक के जवाबदारन के रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे। अदालत जवाबदार मुर्स सिकी लधे पी इमदाद ऐं मामे मुला बख्श फारूक के 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ख़बर अवांखे ॾियनि पिया सखर जी अदालत कार इल्ज़ाम हेठ कतल कयल नारी गुलाम फारूक के जवाबदारन के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत जवाबदार मुर्स सिकी लधे पी इमदाद ऐं मामे मौला बख्श फारूक के 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सखर जी अदालत कार इल्ज़ाम हेठ कतल कयल नारी गुलाम फारूक केस जे जवाबदारन के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत जवाबदार मुर्स सिकी लधे पी इमदाद ऐं मामी मौला बख्श फारूक के 3 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो। अदालत जवाबदार मुर्स सिकी लधे पी इमदाद ऐं मामी मौला बख्श फारूक के 4 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले कयो आहे। अवांखे ख़बर ॾियूं पिया सखर जी अदालत कार इल्ज़ाम हेठ कतल कयल नारी गुलाम फारूक केस जे जवाबदारन के रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं सिंधी बी न्यूज़ रिपोर्ट मरुड़ो महर खां। जी मरुड़ो आगाह कजो। जी बिल्कुल सखर अदालत कारां तोहमत मड़े कतल थियल औरत गुलाम फारूक जे कतल केस में मुड़स पीउ ऐं मामे के 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते ॿीहर जांच ऑफिसर हवाले कयो वियो आहे। कतल केस में गिरफ़्तार थियल 3 जवाबदारनि मक़तूला जे मुड़स सिकी लधो पी इमदाद अली ऐं मामे मुला बख्श फारूक के जांच ऑफिसर जे तरफ़ां सखर जे अदालत जे जेका आहे में पेश कयो वियो। उन दौरान जांच ऑफिसर जे तरफ़ां जेका आहे कंज़्यूमर प्रोटेक्शन कोर्ट सखर जे जज हमीदुल्ला खिलजीअ जे अदालत खे दरख़्वास्त कई वई त जवाबदार जेका आहे इमदाद अली भार जेको मक़तूला जो पीउ आहे हुनजो 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो वञे ऐं मक़तूला जे मुड़ुस सिकी लधो भार जो 14 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड जी जेका आहे अदालत खे इत्तला कई वई ऐं 3 जवाबदार मौला बख्श भारो जे जिस्मानी रिमांड 10 ॾींहनि जे ॾियण जी जेका आहे अदालत खे दरख़्वास्त ॾिनी वई। अदालत गिरफ़्तार जेको आहे 3 जवाबदारनि खे 4 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते ॿीहर जांच ऑफिसर हवाले कयो वियो आहे। हीउ जेको झांगड़े जे थाणे जे हद में औरत गुलाम फारूक खे कतल कयो वियो हो ऐं उतां थाणे जांच ऑफिसर जेको आहे झांगड़ो थाणे जो हिन जी इंक्वायरी करे पियो। उहा इंक्वायरी जेका आहे या केस जेको आहे जांच जे लाइ SSP सखर अज़हर मुग़ल सखर जे A सेक्शन थाणे जे इंस्पेक्टर मुर्तज़ा जेको आहे उनखे जुड़ियो कई आहे। जांच ॾिनी वई आहे ऐं कुझु ॾींहं अॻु पीउ जे हवाले कयल अदालत जे तरफ़ां गुलाम फारूक खे बाद में कारां जे तोहमत मड़े जवाबदारनि कतल कयो वियो। उन कतल केस में 3 जवाबदारनि खे अदालत जेको आहे 4 ॾींहनि जे रिमांड ते ॿीहर जांच ऑफिसर हवाले कयो आहे। महिरबानी मां जी मरुड़ो आगाह करण लाइ।